ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालो कराची का सुसमा ऐं ट्रांसपोर्ट वारे वज़ीर पीपुल्स बस सर्विस बाबत कराची वासियुनि खे ख़ुशख़बरी ॿुधाए छॾी। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ट्वीट कंदे लिखियो आहे त कराची में पीपुल्स बस सर्विस जे ॿिए रूट जी सुभाणे 1 जुलाई खां शुरूआत कई पई वञे। पीपुल्स बस सर्विस जो ॿियो रूट नार्थ कराची खां इंडस अस्पताल कोरंगी ताईं आहे। सूबाई वज़ीर लिखियो त सिंध हुकूमत शहरियुनि खे बहितरीन ट्रांसपोर्ट फराहम करण लाइ कोशिश करे रही है। खबर के हवाले से अवां खे आगाह कंदा हलूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां बरोबर शेयर कंदा हलूं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ट्वीट कंदे लिखियो है कराची में पीपुल्स बस सर्विस के ॿिए रूट की सुभाणे 1 जुलाई खां शुरूआत कई पई वञे। पीपुल्स बस सर्विस जो ॿियो रूट नार्थ कराची खां इंडस अस्पताल कोरंगी ताईं आहे। सूबाई वज़ीर लिखियो त सिंध हुकूमत शहरियुनि खे बहितरीन ट्रांसपोर्ट फराहम करण लाइ कोशिशूं करे रही है। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करियूं या अहम खबर अवां सां बरोबर शेयर कंदा हलूं। सुद समा ऐं ट्रांसपोर्ट वारे वज़ीर पीपुल्स बस सर्विस बाबत कराची वासियुनि खे ख़ुशख़बरी ॿुधाए छॾी। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ट्वीट कंदे लिखियो आहे त कराची में पीपुल्स बस सर्विस जे ॿिए रूट जी सुभाणे 1 जुलाई खां शुरूआत कई पई वञे। पीपुल्स बस सर्विस जो ॿियो रूट नार्थ कराची खां इंडस अस्पताल कोरंगी ताईं आहे। सूबाई वज़ीर लिखियो त सिंध हुकूमत शहरियुनि खे बहितरीन ट्रांसपोर्ट फराहम करण लाइ कोशिशूं करे रही है। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची जो रिपोर्टर शब्बीर लाशारी असां सां लाइन ते मौजूद है। शब्बीर तफ़सीलुनि खां आगाह कजो त कहिड़ा कहिड़ा रूट आहिनि जिन ते इहा बस सफ़र कंदी। जी बिल्कुल सिंध हुकूमत जे ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ख़ुशख़बरी ॿुधाईंदे चयो आहे त पीपुल्स बस सर्विस जो जेको रूट नंबर 2 आहे उन ते सुभाणे खां बसूं रोडनि ते शुरू थी वेंदियूं। इन हवाले सां ट्रांसपोर्ट खाते सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पंहिंजे ट्वीट में ॿुधायो आहे पीपुल्स बस सर्विस जे ॿिए मरहले में सुभाणे जेको आहे बसूं रोडनि ते वेंदियूं जिन में जेको ॿियो रूट आहे उनमें नार्थ कराची खां इंडस अस्पताल कोरंगी ताईं हूंदो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त पीपुल्स बस सर्विस नागिन चौरंगी वारे रस्ते सां जेको आहे शफ़ीक मोड़ सोराब ॻोठ गुलशन चौरंगी जोहर मोड़ ब्रिग रोड ऐं सिंगर चौरंगी ताईं वेंदी। उन चयो सिंध हुकूमत कराची शहरनि खे बहितरीन ट्रांसपोर्ट सर्विस फराहम करण लाइ कोशिशूं करे रही आहे ऐं असांजी कोशिश आहे त अञा वधीक बसूं जेके आहिनि उहे घुराए ऐं ॿियनि रूट्स ते बि बसूं हलायूं वञनि। जी शबीर अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।